कणक जो रेट 3500 मुख़्तस कयो वियो आहे। इन खां पहिरियां बि असां ॾिठोसीं सोशल मीडिया ते, अलाए इहा सही ख़बर हुई या न, छाकाणि त फैक्ट्स एंड फिगर गवर्नमेंट जे तरफ़ां आया कोन 2000। छा सम्झो था इन ते तव्हां छा तजवीज़ करणु चाहींदो प्लीज़? कणक जो क्राइसिस शुरू थियो अॼु खां 3 साल पहिरियां, जॾहिं IMF जी कंडीशन इम्प्लीमेंट थी त तव्हां सपोर्ट प्राइस नथा करे सघो। ठीकु। उन वक़्तु ताईं मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे क्रेडिट वञे थो, जिन हमेशह अॻिते वधी करे सॼे पाकिस्तान में सपोर्ट प्राइस इंक्रीज़ कंदा आया ऐं कणक जी प्रोडक्शन जेकी तक़रीबन 21-22 मिलियन टन खां पोइ वधी ऐं पोइ 32 मिलियन टन ताईं हली वई ऐं कणक जी प्राइसिस 4000 ऐं 4500 ते 3 साल पहिरियां अची वई। त उन वक़्तु जॾहिं IMF जी कंडीशन आई ऐं पोइ वरी पोएं साल जेकी कणक जी सूरत हाल थी 2200 रुपया मण में माण्हू कणक विकी, माण्हू पोइ पोखणु छॾे ॾिनो। जिथे तव्हांजो तक़रीबन 1 करोड़ ऐं 10 लख एकड़ सॼे पाकिस्तान में काश थी पए, उहो 90-95 लख एकड़ ते उहो बि इन करे आई जो ॿिया बि फसल जेके आहिनि उहे फेल पिए थिया। कंहिं बि फसल में माण्हू खे पैसा न पिए मिलिया। जेकर ईअं न हुजे हा त माण्हू कणक बि न पोखनि हा। पर अॼु जेकी सूरत हाल आहे, मार्केट हिन वक़्तु 3200 रुपया हले थी पई। अफ़गानिस्तान बॉर्डर बंदि आहे, ईरान बॉर्डर बंदि आहे, जिथे असांजी स्मगल थींदी हुई या लीगल बि वेंदी हुई, कोटा जे थ्रू बि वेंदी। दुबई जी जेकी आहे उहो पोर्टुनि में सॼो प्रॉब्लम उहो पियो आहे, सॼो जेको बि शइ वेंदी आपने हर्म्स मां वेंदी, उहे सॼियूं शयूं डिस्टर्ब लॻी पियूं। लिहाज़ा केर बि जेको आहे उहो ट्रेड करण जे लाइ तयारु न आहे। तव्हांजी कणक जेकी हिन वक़्तु अगरि 27 अंदाज़ो आहे त 27 मिलियन टन, जेकी पोएं साल तक़रीबन 27.5 मिलियन टन थी, त तव्हांजी मुल्की खपत जेकी आहे उहो 20-22 मिलियन टन खां मथे न आहे। त हाणे उहा कणक किथे वेंदी? त इहा गवर्नमेंट इहा शइ सोची आहे त भई अगरि असां माण्हुनि खे बुख मारींदासीं ऐं कणक असां उन पोने वठी छॾंदासीं, अॻियां बि ट्रेड न अथनि। हिननि खे अगरि इंट्रस्ट इहो हूंदो आहे, गवर्नमेंट में जेके माण्हू वेठा आहिनि सेनेट में असेंबली में, वॾा वॾा बिज़नेसमैन आहिनि, वॾा फ़ाइदा ॾींदा, हुन ते कणक त किथे कोन वेंदी, कणक जी रेट त किरी पवंदी। त असांजो बजाए जो माण्हुनि खां वठूं ऐं सुभाणे असांखे बि फ़ाइदो न थिए ऐं माण्हू पोइ रोडनि ते अची वञनि ऐं झगड़ा शुरू थी वञनि, जंहिंजो हिकिड़ो बिल्कुलु वाज़े चांसिस मौजूदु आहिनि। त अगरि बुख वधे थी ऐं अगरि तव्हांजी जंग अॻियां वधे थी ऐं जेको तव्हां हींअर हिकिड़ा प्रोजेक्टेड हिकिड़ा तव्हां सिचुएशन डेवलप कयो, त असांखे त प्रोजेक्शन नज़र थी अचे न। अॼु जी ॻाल्हि न आहे, सुभाणे पेट्रोल 500 रुपया थी वञे, 600 रुपया थी वञे, इन जो वाज़े इम्कान मौजूदु आहिनि। जंग जो ॿियो को सूरत हाल निकिरे थी, वाज़े इम्कान मौजूदु आहिनि। त तव्हांजी कणक जी अगरि जेकी निकिती आहे, माण्हुनि जो उहो कम्यूनिटी आहे, माण्हू उनखे जेको ट्रेड कनि था पिया, त छो न असां इहो 3200 रुपया बि माण्हुनि खे ॾियूं। IMF जो सुभाणे इन ते एतिराज़ अची वेंदो, मां तव्हांखे ॿुधायां थो, त उहो परचेजिंग न थी सघंदी। पर लाज़मी ॻाल्हि आहे, गवर्नमेंट ऑफ सिंध वटि बि कणक हिन वक़्तु मौजूदु आहे, हालांकि बेदरे लुट जे लाइ, पर कणक महिरबानी उन आबादकार जी, महिरबानी उन फार्मर जी, जेको ॾींहुं राति महिनत, हिननि जे लाइ त हिन जो को कंट्रीब्यूशन बिल्कुलु सही। पर हाणे हेॾी मौजूदु आहे, अलाह जी वॾो कर्म आहे त एतिरो कुझु मौजूदु आहे असांजो खाद्य खुराक जे हवाले सां। त कणक जी इहा रेट अगरि मिली थी वञे असांखे, अगरि असांखे 4000 मिली थी वञे, त इलाही हिकिड़ो सुठो हिकिड़ो बल थी पवंदो।